मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद 12 रबीउल अव्वल जो ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जे हवाले सां पेस्टिसाइड एंड फर्टिलाइज़र डीलर एम्प्लॉयर मेहर नौजवान मीलाद कमेटी तहरीक लबैक दावत इस्लामी जे अॻवाननि शेर मोहम्मद आगरो नईम शेख कामरान चांडियो ख़ालिद हुसैन आगरो साबिर हुसैन अतारी हाफ़िज़ सईद अहमद चयो जी अॻवानी में कार मोटरसाइकिलुनि जी अज़ीम आलीशान शानदार रैली कढी वई। रैली मेहड़ दुआ होटल बाईपास खां घंटाघर चौक नेशनल प्रेस क्लब मेहड़ खां थींदे समूरे शहर जो गश्त कयो। हर तरफ़ सरकार जी आमद मरहबा आका जी आमद मरहबा जे नारनि जी गूंज रही। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे ऐं नेशनल प्रेस क्लब मेहड़ जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ही मुक़दस महीनो असांजे आका हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो महीनो आहे। रबीउल अव्वल जो महीनो इस्लामी तारीख़ में वॾी अहमियत रखे थो। हुननि चयो त असीं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾिहाड़ो 12 रबीउल अव्वल वरी जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं ऐं समूरो महीनो तक़रीबन रैलियुनि ऐं जलसनि जो सिलसिलो जारी रहंदो। रैली में सनाउल्लाह चांडियो ज़हीर चांडियो नज़र पंवर ज़फर चांडियो माजिद खोसो समेत वॾी तइदाद में आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई।